मुहिम बाबत बहरिया टाउन ऐं केएमसी विच में मुआहिदे वारी तकरीब थी गुज़री। तकरीब में कराची जे मेयर वसीम अख्तर, बहरिया टाउन जे चेयरमैन मलक रियाज़ ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कराची जे मेयर वसीम अख्तर चयो त सियासत खां मथां थी शहर जी बहितरीअ लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। कराची जे मेयर चयो त कराची तबाही जे किनारे ते पहुची वियो आहे। इस्पतालूं, फायर ब्रिगेड ऐं ॿिया खाता तबाह थी चुका आहिनि। कराची तकरीबन तबाह हो चुका है। कोई चीज सिस्टम में नहीं है इस शहर की। मैं अपने ही इदारों को, जो कि 2013 के एक्ट के बाद मेरे पास छोड़े गए हैं, उनको देखता हूं तो वो भी तबाह हाल मिले हैं मुझे। कराची जे मेयर वसीम अख्तर चयो त जॾहिं कचरे जा ढेर ॾिठा विया त मलक रियाज़ गॾिजी कमु करण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। बहरिया टाउन जो सफ़ाई मुहिम वारो कदम साराह जोॻो आहे। उन मौक़े ते बहरिया टाउन जे चेयरमैन मलक रियाज़ चयो त शहर जा केतिरा ई नाला बंदि थियल आहिनि। हू कचरो खणण वञी रहिया आहिनि। संदसि ख़्याल मूजिबि को कानून रंडक न विझंदो। मलक रियाज़ चयो त हू कंहिंजे बि मथां एहसान नथा कनि। इंसानियत जे बुनियाद ते ऐं पाकिस्तान जो शहरी हुअण जे नाते शहर खे साफ़ सुथरो करण लाइ कराची जे मेयर सां गॾिजी कमु कंदा। ये हम कोई ना मेयर साहब के ऊपर ना कराची वालों के ऊपर आसान कर रहे हैं। ये अल्लाह ने जो हमें दिया है, हम वो खुदा की अमानत है और अवाम की अमानत है, वो उस पर लगाने जा रहे हैं। संदसि चवणो हो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी भी कराची जे मेयर सां मुकमल सहकार करण जूं हिदायतूं कयूं आहिनि। मलक रियाज़ चयो त हू कराची जी बहितरीअ लाइ 10 अरब रुपयनि जो सहकार करण लाइ तैयार आहिनि। हम मेयर साहब को 10 बिलियन तक की ऑफर दे रहे हैं आज कि आप हमारी तरफ से 10 बिलियन तक के काम अपने पूरे टर्नअराउंड में, नॉट वन डे में, हमसे करवा लें। मलक रियाज़ चयो त हू बिन कासिम पार्क ते कब्ज़ो न, पर उन जी बहितरीअ लाइ कमु करणु पए चाहियो। कैमरामैन अलिज़ा ज़ैदी सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।